काफ़र थी त उबई बाब शरह जा छॾ मन मुशरिकनि गॾु त वेझो थी विसाल खे। हिकिड़ो माण्हू आहे भिट ते वेठो आहे, हाला में वेठो आहे, परियां मीरपुर ख़ास में या परियां थर में माण्हू उमरकोट में जीअरो साड़ियो थो वञे, साॻियो ई माण्हू आहे अॼु खां 300 साल अॻु चए थो त काफ़र थी त उबई बाब शरह जा छॾ मन मुशरिकनि गॾु त वेझो थी विसाल खे। काफ़र थींदे त माणींदे उबई माना सम्झंदे शयुनि खे परसीव कंदे। हू जेके मेखाने में जेके फ़क़ीर वेठा आहिनि जिन ते कुफरनि जी मोहर आहे, काफ़रनि जी मोहर आहे, इन्हनि सां गॾु बि त शयुनि खे वेझो थींदे हक़ीक़तुनि ताईं पुॼंदे। इहो उन दौर जो इनकार थो करे। छाखां इनकार थो करे? स्टेटस को खां, समाज जी पुराण पसंदी खां, इंसान दुश्मनी रवायतुनि खां। इनकार ऐं क़बूलियत साॻियो ई भिटाई आहे जेको चए थो त राणे वटां राति नओं नियापो आयो, लधी से लतीफ़ चे ॾातर किना ॾात, कोन पुछे थो ज़ात आया से अॻिया। साॻियो ई वरी क़बूलियत जो सवाल आहे, हिकु हदि इनकार आहे। साॻियो ई फ़क़ीर जानन चंद साईं आहे, चए थो किरियल रथल को कोन हुजे, सभु को हुजे छल वाणियो। बायूं जुदा, सेरूं जुदा, पाओ पाए खऊं जुदा, बेकार आहे अणवाणियो। किरियल रथल को कोन हुजे, सभु को हुजे छल वाणियो। साॻियो ई सचल आहे, चए थो त सच था मर्द चवनि, कंहिंखे वणे न वणे, कूड़ी दोस्तीअ जो दम बणे न बणे। तसव्वुफ़ जा जेके ॿ बुनियादी मोहरक आहिनि, हिकिड़ो क़बूलियत वारो आहे ऐं ॿियो इनकार वारो आहे। इन विच में दौर गुज़रिया आहिनि ऐं ज़ाहिरी आहे दौर गुज़रण सां गॾु शयुनि बि इवॉल्व कयो आहे, शयुनि जी बि इर्तिका थी आहे, फ़र्द जी बि इर्तिका थी आहे, तारीख़ जी बि इर्तिका थी आहे। ईअं हर दौर जी ओसर थी आहे। हाणे हिन सॼी सूरत हाल में ऐं अॼु बि जेकॾहिं तसव्वुफ़ ते पाण ॻाल्हायूं था ऐं अॼु बि हिन जदीद दौर में हींअर त पोस्ट मॉडर्निज़म खां बि पाण मेटा मॉडर्निज़म तरफ़ वञूं पिया, पर तंहिं हूंदे बि जेकॾहिं पाण भिटाई जी सिट ते ॻाल्हायूं था ऐं भिटाई जी सिट असांजे सिंधी समाज जो सॼे समाज जो बयान इहो आहे त सम्झो त क़बूलियत पंहिंजी जाइ वलारी आहे। सूफ़ियुनि जे पैगाम हिन समाज में पंहिंजी जाइ वलारी आहे। फ़क़ीरनि जे नियापे, दरिया जे नियापे, छो त आउं हर हंधि चवंदो आहियां त सिंध खे पंहिंजो नियापो आहे ऐं सिंध खे पंहिंजो फ़िक्र आहे, सिंध खे पंहिंजो नैरेटिव आहे। मूंखे हैरत थींदी आहे हिकिड़े तरक़ी पसंद माण्हू जे सोच ते, पर तव्हां तसव्वुफ़ जो इहो पासो नथा ॾिसो त हिन सॼे जहान में, सॼे हिन मांडराण में जिते असांजो ग्रेजुएट डॉक्टर बाहि में साड़ियो वञे, जिते खोड़ सारा माण्हू, पंजाब में त इंता पसंदी जी इहा लहर आहे जो हर आए ॾींहुं माण्हू बाहि में साड़ियो थो वञे, पर उते रिपोर्ट कोन थो ॾे। छो जो उतां जो जेको पढ़ियल लिखियल जेको सफ़ेद पोश माण्हू आहे, या वाइट कलर जेको जर्नलिस्ट आहे या सहाफ़ी आहे, उहो बि हुनखे एब थो सम्झे, उहो बि हुनखे रिपोर्ट करण में आर थो सम्झे। पर हिते सिंध आहे, हिकिड़े ग्रेजुएट डॉक्टर लाइ 3 महीना मुसलसिल सिंध ट्रामो लॻी पई आहे। इहो फ़क़ीरनि जो पंधु आहे। न त ॿी सूरत में जेकॾहिं ही फ़क़ीरनि जो नियापो न हुजे हा, ही जेकॾहिं फ़िक्र हीअं आम में न वञनि हा, त शायदि अॼु सिंध जी जेका सूरत हाल आहे उहा वियाना वज़ीरिस्तान खां वधीक ख़राब हुजे हा। बाक़ी खोड़ सारा पासा आहिनि, उन ते तनक़ीद थी सघे थी ऐं उन ते ॻाल्हाए सघिजे थो ऐं ओपनली ॻाल्हाए सघिजे थो। असां हर वक़्तु हिन ख़्याल जा माण्हू आहियूं। सो मामला इहे आहिनि त ॿिए खोड़ सारियूं शयूं आहिनि, पाण आर्ट ते ॻाल्हाए सघूं था, फ़क़ीरनि जे ॿिए फ़िक्री पासनि ते ॻाल्हाए सघूं था, पर उन लाइ खोड़ सारो पाण वटि वक़्तु हुजे ऐं खोड़ सारी हिकिड़ो स्पेस हुजे, जंहिं लाइ पोइ पाण वरी उन सकाफ़ती तसव्वुफ़ ते, मज़ामती तसव्वुफ़ ते, असांजे इन मक़ामी माण्हुनि जे मथां जेको बिहेवियरल जेको सूफ़ी जो जेको एस्पेक्ट आहे, या जेको सूफ़ी जो जेको रवायती अंदाज़ रहियो आहे, या सूफ़ी जो जेको राग वैराग जो समाज में कारज रहियो आहे, उन ते पाण खोड़ सारो ॻाल्हाए सघूं था। पर मां सम्झां थो त मां ॻाल्हि खे इनखे ईअं ई सहेड़ियां त पोइ तव्हां भले पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखो त सूफ़ी हर दौर में क़बूलियत जो नाव आहे। जिन दौरनि में ब्रोनो खे साड़ियो वियो, जिन दौरनि में हेमलाक जो प्यालो सुकरात लाइ तयारु कयो वियो, या जिन बि दौरनि में जंहिं बि हक़ पसंदी जी ॻाल्हि कई, हक़ परस्ती जी ॻाल्हि कई, मज़लूम जी ॻाल्हि कई, महकूम जी ॻाल्हि कई, उनखे जंहिं दौर में बि मज़हबनि जे तरफ़ां या रियासत जे तरफ़ां अज़ियत ऐं अक़ूबतुनि जे वर चाढ़ियो वियो, उन दौर में फ़क़ीर उन आम माण्हू सां बीठो, उन मज़लूम माण्हू सां बीठो, उन मक़ामी माण्हू सां बीठो ऐं उन जे बीहण जो जेको सवाल आहे उहो तारीख़ जे पेरनि में तव्हांखे मिलंदो। ऐं अॼु बि जेको सूफ़ी जो नैरेटिव आहे उहो सादो आहे, सोलो आहे। जानण चन तोखां भील बागड़ी चङा, जेकी सारी उमिरि आहिनि खाक सुम्हिया, उहे तोखां भला तोखे की न मञा, खणी गोए तॾहिं जॾहिं अहिड़ो थिए, ॾिसी आकड़ खे तो अरमान थिए, मूं तूं कबल सां मूं केरु ॾिए।
त फ़क़ीर साईं चए थो त पंहिंजी ज़ात सां पाण खां सवाल करे थो, पाण सां डायलॉग करे थो त ही जेके भील बागड़ी आहिनि, जिन खां माण्हू जिन जे गिलास में पाणी पीअण पसंदि कोन था कनि, फ़क़ीर चवे थो त इहे तोखां घणा भला आहिनि। तुंहिंजी सॼी उमिरि धिकार में रहिया आहिनि, आंसा ऐं अहंकार जे हवाले रहिया आहिनि, हिकारत जी उन वर चढ़ियल आहिनि। हा जानण चंद तोखां भील भागड़ी चङा जेके सारी उमिरि आहिनि खाक सुम्हिया, उहे तोखां भला, तोखे कीन मञा खणी गोए तॾहिं जॾहिं अहिड़ो थिए। फ़क़ीर वटि क़बूलियत आहे, का ज़ात पात न आहे, को मतभेद न आहे, को रंग नसल जी ॻाल्हि न आहे, ऐं इहो ई पंध आहे, इहो ई फ़िकिर आहे। जानण साईं जे फ़क़ीरनि में अॼु बि जेके साधू फ़क़ीर आहिनि या जिन खे बागड़ी चयो थो वञे, उन्हनि जो इज़ाफ़ो इन करे घणो आहे जो फ़क़ीर समाज जे रद्द कयल माण्हुनि खे खयो, उन्हनि खे गले लॻायो ऐं उन्हनि खे चयूं त तव्हां असांजा साईं आहियो, धणी आहियो, तव्हां ई असां